असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे निशान ते लाज़मी क्लिक कयो ताकि असांजूं नातूं तव्हांखे बर वक्त मिली सघन। पंहिंजी राय खां आगाह कंदा। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वाला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू इन तत्तक़ुल्लाह व यजअल अलैकुम फुरक़ाना व युकफ्फिर अन्कुम सय्यिआतिकुम व यग़फिर लकुम वल्लाहु ज़ुल फ़द्लिल अज़ीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दुरूद पाक बआवाज़े बुलंद अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। पखी सब मचन पखी सब मचन पर हंझ सदाई डुबरा पखी सब मचन पर हंझ सदाई डुबरा छो त लोक सुमी निंड्रू करे सोहना हो आधी रात उथन अल्लाह तन पखियड़न सुमी सुख न माणियो
सलाम दिल खोले मुझे आका दे जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जो ही प्रोग्राम जश्न ईद मीलादुन नबी सब चो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हिन इलाइके जे एक बिन मारूअड़न मोहम्मद सालेह कज़ाक ऐं अल्लाह वराए कज़ाक पोजीशन तव्हां जे साम्हूं हूंदी तो हू केतरा अमीर हन, केतरा करोड़पति हन या गरीब हन, तव्हां खां ॿुझाई न हूंदी। लेकिन जेका हकीकत ऐं सदाकत वारी ॻाल्हि आहे उहा इहा आहे त न दुनिया ते आहे न दौलत ते आहे, जंहिंजे दिल में मुंहिंजो करीम रब मोहब्बत जो ज़रड़ो अता फरमाए उन जी अता ही ॿिए जे वस जी ॻाल्हि न आहे। सुहिणे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो जश्न ईद मीलाद शरीफ मल्हायो वियो आहे। जश्न ईद मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मतलब ऐं मकसद छा है त मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे इन दुनिया जे अंदर कदम रखण खां वठी करे क़यामत ताईं जेको मुझे करीम मुस्तफ़ा जो अल्लाह शान कयो आ उन शान के बयान करण जो नालो जश्न ईद मीलादुन नबी। सुभान अल्लाह। ऐं कन खोले ॿुधो, कायनात में कोई भी अहिड़ो कलमे पढ़ण वारो नाहे जेको मुझे मुस्तफ़ा जो मीलाद न कंदो हुजे। वरी जुमलो तो दोहरायां, सजण साईं जो फ़कीर आहियां, गौर सां ॿुधो। कायनात जे अंदर कोई भी अहिड़ो कलमे पढ़ण वारो दुनिया ते अमड़ ॼणियो ई नाहे जंहिं मुझे मुस्तफ़ा जो कलमो पढ़ियो हुजे ऐं मुझे महबूब जो मीलाद न कयो हुजे। सवाल कयो त कीअं? अल्लाह ताला जो निज़ाम कुदरत आहे, याद रखी छॾियो। को ख़ुशीअ सां करे, को ॼाण दे करे, को अणॼाणाईअ में करे, मर्ज़ी सभु मुझे मालिक जी। सुभान अल्लाह। खुदा कराईंदो सभिनी खां आहे। सादन लफ़्ज़न में ॿुधायुमि त जश्न ईद मीलादुन नबी जो मतलब हुजूर नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कायनात में अचण खां वठी करे कदम मक्के जे सरजमीन ते रखण खां वठी करे क़यामत जे अचण ताईं जेको शान मुझे करीम मुस्तफ़ा जो अल्लाह बयान कयो आहे उन शान के बयान करण जो नालो मीलाद मुस्तफ़ा है। हाणे ॿुधायो, कोई अहिड़ो कलमे वारो जेको पंहिंजे ज़ुबान सां मुझे मुस्तफ़ा जो शान बयान न कंदो हुजे, को हिकिड़ो ॿुधायो, को हिकिड़ो ॿुधायो। अहिड़ो कोई नाहे। हाणे अॼु तव्हांखे ॾाढो खोले थो ॿुधायां मां, ऐं तव्हांखे ख़बर आहे त हे सजण साईं जो फ़कीर उहो आहे जो जंहिं वक़्त में मुंहिंजा दोस्त वाइज़ो नसीहत कंदो आहे त देवबंदी बि आॾो वेठो हूंदो आहे, बरेलवी भी वेठो होंदो आ, शियो भी वेठो होंदो आ, सुन्नी भी वेठो होंदो आ, पर ओड मोची मेघवाड़ नान मुस्लिम भी वेठा होंदा हन। जॾहिं वींदा हन न चाहींदे भी मजबूर थी चवंदा हन त वाकई अल्लाह जो क़ुरान जूं ॻाल्हियूं फ़कीर सचूं ॿुधायूं। सुभान अल्लाह। याद रखी छॾियो अज़ीज़ाने मन, छो त असां वटि तनक़ीद सजण साईं जा ग़ुलाम कॾहिं सिखिया न आहियूं, पर हक़ कॾहिं लिकाइण बि कोन सिखिया आहियूं। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो शान पंहिंजे कुदरत सां जेको बयान कयो, मां तव्हां खां हिकिड़ो लफ़्ज़ थो पुछां, थोड़ो तवज्जह कजो।
भले केर जुबान सां चवे त मां महबूब जो मीलाद नथो कयां, पर जेॾी महिल चवे तो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल, अल्लाह जे वहदानियत सां गॾु मुझे मुस्तफ़ा करीम जे रिसालत जी शाहिदी ॾेई करे शान बयान कयई या न कयई? जवाब ॾियो। सुभान अल्लाह। उहो कहिड़ो इंसान आहे जेको अज़ान में मुझे मुस्तफ़ा खां सवा अज़ान ॾे? मुझे मुस्तफ़ा जे गवाहीअ खां सवा न तुंहिंजो अज़ान थींदो न निमाज़ थींदी। इन करे इहो तसव्वुर ख़त्म करे छॾियो त को मीलाद नथो करे। हा, हाणे अचो इन ॻाल्हि जे मथां त ख़ुशी सभु कंहिंखे थींदी आहे, पर ख़ुशीअ जो अंदाज़ सभु कंहिंजो पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे। हिकिड़ा ख़ुशी चुप करे मल्हाईंदा आहिनि, मर्ज़ीअ जा मालिक आहिनि। हिकिड़नि जे घर में ख़ुशी हूंदी आहे पर चुप करे ॿ देगियूं लाहे पाड़े वारनि खे घुराए खाराए छॾींदा आहिनि, ऐं हिकिड़ा वरी करोड़े रुपया ख़र्च करे ख़ुशी दुनिया खे करे बि ॾेखारींदा आहिनि। ख़ुशी त हूअ बि आहे, ख़ुशी त हूअ बि आहे, लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यादि रखी छॾियो, असुल ख़ुशी छाखे चइबो आहे? जो असुल ख़ुशी इन खे चइबो आहे जेॾी महिल ख़ुशी करण वारो करे त उन जो जिस्म फर्श ते हुजे पर उन जी दिल मुझे महबूब मदीने वारे मीर जे दरबार में हुजे। सुभान अल्लाह। अॼु खोले ॿुधाईंदो मां वटि, टाइम जो फ़िक्र न कजो। मग़रिब जी अज़ान ते इंशाअल्लाह तव्हां सां ॿधल आहे। नंबर 1। नंबर 2, दुरूद ऐं सलाम मुझे मुस्तफ़ा करीम ते। छा चयमि? दुरूद ऐं सलाम मुझे मुस्तफ़ा करीम ते। कोई क़बूल करे या न करे, लेकिन पढ़ंदो ज़रूर आहे। दुरूद ऐं सलाम मुझे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते कोई दिल सां चवे न चवे, पर मुझो रब उन खां कराईंदो ज़रूर आहे। सवाल करे चओ सजण साईं जा फ़क़ीर, ॿुधाए त कीअं? मां तोखे जवाब ॾियां, प्यार प्यार में जवाब ॾियां। जेॾी महिल तूं निमाज़ मुस्लमान पढ़ंदो आहे, मसलक तुंहिंजी कहिड़ी बि आहे, फ़िरक़ो तुंहिंजो कहिड़ो बि आहे, सजण साईं जे दीवाने जो तुंहिंजे फ़िरक़े सां वास्तो न आहे, तुंहिंजे मसलक सां वास्तो न आहे। हिकु कलमे वारे हुअण जे नाते सां सजण साईं जो ग़ुलाम तोखां सवाल करे रहियो आहे। जेॾी महिल निमाज़ पढ़ंदा आहियूं, निमाज़ पढ़ंदा आहियूं, निमाज़ में तकबीर उला तकबीर तहरीमा चई करे मुंहिंजा दोस्त क़ियाम में बीहंदा हूं, सना पढ़ंदा हूं, रब जो क़ुरान पढ़ंदा हूं, तस्बीह तहलील पढ़ंदा हूं, रुकूअ में पढ़ंदा हूं, सजदन में पढ़ंदा हूं, पर जेॾी महिल उन निमाज़ खे पंहिंजे पुॼाणीअ जे तरफ़ वठी वेंदा हूं, भले केरु चवे त मां मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते बीही सलाम न पढ़ंदुसि, तुंहिंजी मर्ज़ी आहे भले न पढ़, असांजो कोई एतराज़ कोन्हे। प्यार प्यार में ख़ुदा जे वास्ते ही ॻाल्हियूं ॿुधजां। जेके बीही पढ़ंदा आहिनि छा चवंदा आहिनि? अस्सलातु वस्सलामु अलैक या रसूल अल्लाह। पर मुस्लमान जॾहिं तूं निमाज़ जे क़ाइदे में वेहंदो आहीं, गोॾा भञी वेहंदो आहीं, पंहिंजे ज़ुबान सां चवंदो आहीं अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वतय्यिबात। पाण ख़ुद निमाज़ में चवंदो आहीं अस्सलामु अलैक अय्युहन नबी। सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से। बेफिक्र थी वेठा हो जो, हिकड़ो लफ्ज भी तनकीद जो इंशाअल्लाह न होंदो, हिकड़ो लफ्ज भी गलत न निकरंदो, पर हक ऐं सच जरूर निकरंदो। निमाज जे अंदर निमाज जो सलाम बाद में थींदो आ। मुझा दिल बर दे खबर हे त दीवानो पीही मदीने दे मोड़ करे तो चवे अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। तू त सिधी काबे दे मोड़ करे पीही न गोडा भनी करे वेही चवंदो हई अस्सलामु अलैका अय्युहन नबी। सुभान अल्लाह। मुझे महबूब ते सलाम पढ़ंदो हई। हाणे फर्क इहो आ जॾहिं दीवानो
हुजूर ते इश्क में सलातो सलाम पढ़ंदो आ त हुन जे ज़ुबान ते सलाम जारी हूंदो आ। दिल में मदीने वारे जे रहमत जो वसकारो हूंदो आ। उन जे ज़ुबान ते हबीब जो साम हूंदो आ। उन जी दिल मुझे महबूब जे दरबार में हाज़िरी ॾेई रही हूंदी आ। पो तुझी मर्ज़ी तू दिल में ख़याल मुझे मुस्तफ़ा जो आणी या न आणी। अतहयात पढ़ी बस कयई रब इजाज़त न ॾिनई सलाम जी। वरी तो चवी अल्लाहुम्मा सल्ले अला मुहम्मद व अला आल मुहम्मद। एक दफ़ो न ब दफ़ा हुजूर ते भी दुरूद, हुजूर जे बचड़न ते भी दुरूद। जेसते अल्लाह जे निमाज में मुझे महबूब मुस्तफ़ा ते ऐं उन जे बचड़न ते सलाम न वराई। दुरूद हिक खां ब दफ़ा न पढ़ी त तुझी निमाज़ ई नथी थे। ॿुधाए त पो आशिकन जो जलसो कीअं थींदो जेसी मुस्तफ़ा ते दुरूद ऐं सलाम जी झनकार न हलंदी। ॻाल्हि समझ में अचे थी या न? हा मुंहिंजा दोस्त अचो त हाणे वधूं। इहा ॿोली ॿुधा इन करे तव्हांखे सम्झायुमि त कंहिंजे मथां इहो ब्लेम न लॻाईंदा कयो त फलाणो मीलाद न करे थो, पंहिंजे दिल जे आहर थो करे। बाक़ी दिल जी सभु कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे। ॿी मर्ज़ी मुंहिंजे रब जी आहे। कंहिंखे 1000 एकड़ ॾे, कंहिंखे 100 एकड़ ॾे, कंहिंखे 50 एकड़ ॾे, कंहिंखे वेसो बि न ॾे, कंहिंजी मर्ज़ी आहे। जवाब ॾे, जवाब ॾे, कंहिंजी मर्ज़ी आहे। जॾहिं दौलत विरहाइण वारो मौला करीम पाणा, पनियूं विरहाइण वारो पाणा चवी थो त मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे त पोइ चओ हीअ बि मुंहिंजे यार जी मर्ज़ी आहे। जंहिंखे वणेसि पंहिंजे पीरीअ जो प्यारो अता करे छॾे। हीअ बि कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे। क़ुरान करीम जी जेका आयत करीमा तिलावत कयमि उनखे खोलण खां अॻु में या भला उनखे खोलियां थो अल्लाह जे क़ुरान खे ॿुध। मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो सॼी तकरीर जो निचोड़ हिन आयत जे हिकिड़े लफ़्ज़ में खणी थो अचां। पछाड़ीअ सोधूं उहो लफ़्ज़ हलंदो। अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनू, ऐ ईमान वारो। जवाब ॾियो अल्लाह कंहिंसां ख़िताब कयो आहे? चओ ॻाल्हायो कंहिंसां? चओ ईमान वारो, ऐ ईमान वारो। ईमान वारो कंहिंखे चइबो आहे? ज़रा गौर त कयो। क़ुरान में अल्लाह जन खे ईमान वारो सॾे उन्हनि जो मक़ाम छा हूंदो, उन्हनि जो शान छा हूंदो, उन्हनि जी मंज़िल छा हूंदी। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजो बेनियाज़ रब तो फरमाए ऐ ईमान वारो। ॿियनि लफ़्ज़नि में चओ ओ निमाज़ियो, ओ हाजियो, ओ गाज़ियो, ओ सखियो, ओ खैरात करण वारो, नफ़िल पढ़ण वारो, क़ुरान पढ़ण वारो। छो त ईमान वारो जेको हूंदो आहे उहो निमाज़ बि पढ़ंदो आहे, क़ुरान बि पढ़ंदो आहे, हज बि कंदो आहे, ज़कात बि ॾींदो आहे। चओ ये सभई कम कंदो आहे। अल्लाह उन सां मुखातिब आहे। ओ हज करण वारा, ओ ज़कातूं ॾियण वारा, ओ रोज़ा रखण वारा, ओ निमाज़ूं पढ़ण वारा। इन तत्तक़ुल्लाह, जेकॾहिं तव्हां मां अल्लाह खां डिॼो। तवजह कयो, निमाज़ूं त पढ़ो था पिया, रोज़ा त रखो था पिया, ज़कातूं त ॾियो था पिया, हज त कयो था पिया, तस्बीहूं बि माशाअल्लाह वॾियूं वॾियूं हथ में अथव, दिस्तारूं बि माशाअल्लाह मथे ते अथव, सभु कुझु अथव। पर मुंहिंजो अल्लाह तो फरमाए इहो दुनिया खे ॾेखारण जो अंदाज़ ॿियो वा, रब जे दरबार में अंदाज़ ॿियो वा। हिकिड़ो हो बादशाह कदो हो ज़ुल्म, जेको ग़रीब आयो, जंहिं सवाल कयो उन जे मथां ॾंडन जो वसकार, जेको सवाल कदो हो उन सां विढ़ंदो हो। अचानक हिकिड़ो अल्लाह लोग फ़कीर अची वियो। फ़कीरी
पुछणी थे तो मुझे सजण साईं खाली पुछ तो फकीर छा के चइबो आहे। एकड़ो अल्लाह लोग फकीर आयो, उन फकीर निहारे चयो ओ बादशाह अल्लाह जो खौफ कर। निहारे चयई इन चरिये के हितों कढो, इन दीवाने के हितों कढो मुझे दरबार मां। एड़ा चरिया मुझे दरबार में छो आया हां। उन मस्ताने चयो ओ बादशाह जेके चरियो चवी थो उहो त वञे थो, पर बादशाह वरी बि ॿुधजां कुछ अल्लाह जो खौफ कर, खुदा ॾाढो बेनियाज़ थई। फकीर इए चई हलियो वयो। अल्लाह जे कुदरत जा फैसला ॾिसो। ओहो बादशाह शिकार जो शौकीन इए कह शिकार जे इरादे सां निकरी पयो। वजीर नौकर चाकर गॾ, पर जॾहिं खुदा जे तरफ़ खां को फैसलो थींदो आहे त पोचो कंहिंजो बि वस कोन हलंदो। अचानक बादशाह जे आॾो हरण निकरी पयो। सूरत त हरजी हुई, पर हकीकत में हरण को न हो, यार जो पैगाम होयो। हरण जे सूरत में निकरी पयो। बादशाह पंहिंजो घोड़ो खणी छॾियो। जीअं बादशाह जो घोड़ो ड्रोड़े तीअं हो हरण अञा स्पीड वधाए। राज मालिकन जो हुयो। बादशाह हली हली घोड़ो थकजी पयो। अल्लाह न करे हिते को शिकार जो शौकीन हुजे, पर जेके शिकार जा शौकीन आहिनि तव्हांखे ख़बर आहे जॾहिं उन्हनि जे ॾाढो शिकार अची वियो पोइ ॿियो त छा बचा त विसरी वेंदा आहिनि, पर जान जी ख़बर बि उन्हनि खे कान हूंदी आहे। बादशाह घोड़ो ड्रोड़ाए ड्रोड़ाए आख़िर घोड़ो थकजी पियो। बादशाह थकजी पियो, घोड़ो वेही रहियो। बादशाह चहिनी तरफ निहारियो, कुछ भी नजर कोन आयो। रुञ ई रुञ नजर आई। इंसान बादशाह अची हुनखे उञ लगी। उञ एतिरो तंग कयो जो हाणे ज़ुबान ॿाहिरों निकिरी आई। चइनी पासन खां कोई हुन जी ॿाहिरि वसीलो करण वारो कोन हुयो। अर्श ॾे निहारे त पयो, पर कहिड़ो कंधु खणी रब खां दुआ घुरे। एतिरे में जेॾी महिल हिन जे साह जे मथां अचे पई, अचानक हिकिड़ो दरवेश सूरत नमूदार थियो। उन वटि पाणीअ जी खली मौजूद हुई। बादशाह ॾे निहारे चवे थो, ऐं बादशाह अॼु कहिड़ी ॻाल्हि जे करे परेशान आ? बादशाह चयो, अॼु खुदा जे वास्ते हिकिड़े ढुक पाणीअ जो मोहताज हां। तो वटि खली पाणीअ जी आ, अॼु हिकिड़ो ढुकड़ो मूंखे ॾे। बादशाह खे निहारे चई, ढुकड़ो पाणीअ जो ॾींदो सै, पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आ। कहिड़ो शर्त आ? अधु बादशाहीअ जो लिखी ॾे त हिकिड़ो ढुक पाणीअ जो ॾिए। तवजह कजां ऐं दौलत ते नाज़ करण वारा, तवजह कजां पैसनि ते नाज़ करण वारा, सुठनि कपड़नि ऐं ज़मीनुनि ते नाज़ करण वारा। याद रखी छॾ, 100 साल जे जिए कोई फिर भी एक दिन मरना, आबे हयात जे पिए कोई फिर भी एक दिन मरना। याद रखी छॾ मुसलमान। बादशाह चयो, वारो कर, अधु बादशाहीअ जो लिखी थो ॾिए, मूंखे पाणीअ जो ढुकड़ो ॾे। छा ते लिखी थो ॾी? ॿियो कुझु कोन हुयो। चमड़े जो टुकड़ो जेको सूट बादशाह खे पातल हुयो चमड़े जो, उन मां चमड़े जो टुकड़ो कढी करे बादशाह खे चई, इन ते लिख। बादशाह अधु बादशाही त लिखी ॾिनी। फकीर हुनखे पाणी ॾिनो। हाणे पाणी वात में विझण त उन जो कम आ, मगर निड़ीअ खां लाहण उन जो वस नागे। चओ मुझे करीम रब जे हुकुम जो कम आ। पाणी अध निड़ीअ में बीही रहियो। इन घणई गीतूं ॾिनियूं, पाणी लहण जो नालो ई न वठे। फ़कीर मज़े सां मंज़र ॾिसी रहियो आहे। नेठि जॾहिं पाणी न लथो, दाह करे चई, ओ फ़कीर, खुदा जे वास्ते वारो कर, मुझी मदद कर त हे पाणी हेठि लहे। फ़कीर निहारे चयुसि, पाणी हेठि लहंदो, पर हिकिड़ो मुंहिंजो शर्त आहे, जे क़बूल करी त। चई, वारो कर, ॿुधा।
चई वरी भी पंहिंजे जर्सीअ जी टुकरी कपड़े जी कढ इन चमड़े जी टुकरी कढ छा कयां चवे तो बकाया अधु बादशाहीअ जो बि लिखी ॾे त पाणी तुंहिंजो हेठि लहे जॾहिं न जान ते अचे पवंदी आहे पोइ ख़बर पवंदी आहे त औलाद छा आहे दौलत छा आहे दुनिया छा आहे अॼु त तूं दुनिया जे नशे में मस्त आहीं अॼु त तूं दौलत जे नशे में मस्त आहीं औलाद जे नशे में मस्त आहीं पर जेॾी महिल एॾी खॾ खोटे लटे ढेर करे लतूं ॾेई मोटी ॾेई पोइ ख़बर पवंदी त तुंहिंजी दौलत काॾे वई तुंहिंजी दुनिया काॾे वई तुंहिंजी मिल्कियत काॾे वई तुंहिंजो माल काॾे वियो जॾहिं सभु छॾी ॾेई उते बेवस थी वेंदे हिते हिकिड़े फ़क़ीर जे आॾो हिकिड़े पाणीअ जे ढुक जो मोहताज आहीं उते मुंहिंजे मुस्तफ़ा जे दीदार जो मोहताज थी वेंदी खुदा छॾींदो कंहिंखे कोन्हे जेको दुनिया में मदद करे थो क़ब्र में भी मदद कंदो दुनिया में मदद करण जे लाइ कंहिंखे न कंहिंखे मोकिलींदो आहे पर क़ब्र में मदद करण लाइ रब पंहिंजे महबूब खे मोकिलींदो आहे अज़ीज़ाने मन बादशाह चयो बादशाही बकाया बि मूंखां लिखी वठ वारो कर मुंहिंजो पाणी हेठि लहे बादशाही ॾिनई पाणी अल्लाह जे कुदरत सां छो त फ़क़ीर दुआ घुरी अल्लाह उन जी दुआ क़बूल कई यादि रखी छॾिजां दुआ में एतिरी ताक़त आहे जो मदीने जे साईं फरमायो अदुआ मुख़ुल इबादत दुआ इबादत जो मग़ज़ा दुआ एतिरी ताक़त वारी आहे जो तक़दीरुनि खे बि तब्दील करे छॾींदी आहे दुआ एडी ताकत वारी थई पर सभिनी खां वधीक कंहिंजी ताकत वारी दुआ है जो जीजल अमड़ जी गाला गाला कंहिंजी ताकत वारी दुआ है जीजल अमड़ जी दुआ ताकत वारी थई दिल पर पीर जी दुआ ताकत वारी थे ओ दुनिया जा नौजवान ओ दुनिया जा नौजवान याद रखी छॾ जेको मुझे मुस्तफ़ा जो सच्चो परवानो ऐं दीवानो हूंदो आहे उहो पंहिंजे अमड़ जो सच्चो ऐं पक्को ख़ादिम ऐं मस्तानो हूंदो आहे पंहिंजे दिल पर पी जो फरमान बरदार हूंदो आहे मौज़ू टिड़ंदो थो वञे हिकिड़ो जुमिलो चई मां मौज़ूअ खे मोटायां थो त उन जुआन ॾे निहार उन जुआन ॾे निहार जेको समय मैल परे वेठो आहे मुंहिंजो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात सुहिणे सहाबा अबू बकर उमर उस्मान अली तलहा ज़ुबैर खे फरमाइनि था मदीने खां ॿाहिरि निकिरी उन शहर ॾे निहारे पंहिंजे कमीस जा उहे कंडड़ा खोले मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो हाय हाय यमन मां मुस्तफ़ा के रब जे कुर्ब जी खुशबू अची रही आ काथा खां अची रही आ यमन खां तवज्जह तकर खुशबू अचे कंहिंखे रही आ तवज्जह तकर गौर तकर ओ कलमे वारा मुसलमान खुशबू अची कंहिंखे रही आ तवज्जह तकर उन महबूब खे खुशबू अची रही आ जंहिंजा परवाना दीवाना सहाबी जॾहिं बि ख़बर वठणी हूंदी हुई त असांजो आका काॾे वियो आ कंहिंखां पुछंदा कोन हुया रस्ते ॾे निहारे नक सां सुंघंदा हुया मुश्क ऐं खुतूरीअ जी खुशबू ईंदी हुई पक थी वेंदी त मुंहिंजो मुस्तफ़ा हिन पासे वियो आहे उन मुझे महबूब इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात जंहिं रस्ते सां लॻनि उन रस्तनि खे रब मुअत्तर बनाए छॾे अॼु उहो मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा इमामुल अंबिया पंहिंजे सहाबा खे फरमाए रहियो आहे त मां मुस्तफ़ा खे यमन मां अल्लाह जे कुर्ब जी खुशबू अची रही आहे ॻाल्हि खे खुटाए वठां जल्द में या रसूल अल्लाह इहो केरु ख़ुशि नसीब जेको वेठो त यमन में आ
खुशबू मुझो मुस्तफ़ा बुधाए रहियो आ। मुझे मुस्तफ़ा करीम उन जो नालो बुधायो त नालो उन जो उवैसा, कबीलो उन जो करना, पीर जो नालो इमराना। मदीने जे ताजदार फरमायो डाचड़ियूं चारींदो आ या रसूल अल्लाह, मदीने छो नथो अचे, दीदार ला छो नथो अचे, तवज्जह कजा। मुझे मदीने जे मीर फरमायो हुन जी अमड़ कमज़ोर आ, हुन जी अमड़ बीमार आ, हुन जी अमड़ लाचार आ, पांजे जी जल अमड़ जे खिदमत में लगो पयो हुंदो आ। इन जे करे मदीने को न ईंदो आ, यानी जेको अमड़ जे खिदमत में यमन जे शहर में अम्मा खिदमत कंदो आ, मदीने में मुझो मुस्तफ़ा उन जो नालो भी ॿुधाईंदो आ त ज़ात भी ॿुधाईंदो आ। याद रखी छर मुसलमान, तारीख़ ॿुधाए थी ते हो करन कबीलो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो उम्मती हुयो। बहरहाल टाइम थोड़ो मां अॻिते वधां। अज़ीज़ाने मन हिकड़े डी छो त जेडी मल माउ खां इजाज़त घुरंदो आ, माउ चवंदी आ मां नाबीन कुराड़ी मुंहिंजो छा थींदो, अम्मा नथो वञा दीवानो मुझे मुस्तफ़ा जो। हिकड़ो ॾींहुं थियो आयो रोई रोई अम्मा खे चई ओ मुंहिंजी जी जल अम्मा जी मुझा बचड़ा, अम्मा जे कदे अज तो मुखे महबूब मुस्तफ़ा जे दीदार ला मदीने वञण जी इजाज़त न ॾिनी। खुदा जो कसम खणी तो दसे मुझी अम्मा अज तुझे उवेस जी छाती फाटी पवंदी, जिगर फाटी पवंदो, अज जुदाई बर्दाश्त नथो करे सघां। ए मुसलमान तवज्जह कर, दीदार महबूब मदीने वारे मीर ला वञी रहियो आ, पर इजाज़त जी जल अमड़ खां वठी रहियो आ। ऐं तू छटरी लखणा ओ मुझे मुस्तफ़ा जो दीवानो महबूब जे ले दीदार ला इजाज़त भी अमड़ खां थो वठे। जेसते अम्मा इजाज़त न थी ॾे तेसते घर मां नथो निकिरे। ऐं तूं छटरी लखणो पुट सुबुह जो निकिरी त अम्मा खे ॾिसी बूथ हेॾे फेराए वञी, अब्बे खे ॾिसी बूथ हेॾे करे वञी, मतां अम्मा कमु चवे, मतां को बाबो कमु चवे। पोइ छटरी लखणा जे अब्बे अम्मा को मुंहुं फेराए निकिरंदे अॻिते बि थाबा ऐं ठोकरूं खाई पोइ मोटी ईंदे। यादि रखी छॾ, अगरि तूं चाहीं थो त मां घर खां निकिरां, इंसान त छा अर्श जा फरिश्ता बि मूंखे मरहबा चवनि, उहे पर विछाइनि, मां उन जे परनि ते ज़मीन ते पोइ हलां, पर उन्हनि जा हुजनि कदम मुंहिंजा हुजनि त पोइ घर खां पोइ निकिर। पहिरीं अमड़ जे कदमनि खे चुमियूं ॾेई, दिलबर बाबा जे कदमनि खे चुमियूं ॾेई, ॿिन्ही खां दुआ वठी निकिर, जाॾे कंदे पेर ओॾो अॻे ई रब कंदो ख़ैर। सुभान अल्लाह। मुसलमान नौजवान अखियूं खोल। बहरहाल मुझा दोस्त अजीज तमा अर्ज पे कयो मां मोटी अचां सागी जगह ते उन फकीर जी गाल कया। उन फकीर अध बादशाही लिखराए वरती, वरी अध लिखराए वरती। बादशाह जे पानी अंदर वयो हलियो, बादशाह होश में आयो। फकीर के चई मां वञा, फकीर चेस तोखे इजाजत आ। बादशाह हलियो वयो। फकीर पंहिंजे रंग में कुछ वक्त खां बाद में पांजो रूप मटे करे वरी दरबार बादशाह जी में उन जा साॻियाई धंधा उहो ही जुल्म जारी आ। अंदर बीही करे रड़ करे चे ओ बादशाह खुदा जो खौफ कर, ओ बादशाह खुदा जो खौफ कर। बादशाह ता हकल कई इन मस्ताने चरे के कढो। जेडी मल होवे जो आया उन्हनि खे चई परे थियो, पांजो कपड़ो मुहता परे करे उहे बई लिखतूं कढी करे चवे तो बादशाह तुझी लिखता या कहीं बे जी लिखता। सुभान अल्लाह। तवज्जह कर, ऐ बादशाह ए तुझी लिखता या कहीं बे जी लिखता। बादशाह यकदम पांजे उन तख्त ता लही करे बाहूं बधी बीही रहियो, चवे तो मुझी लिखता। फकीर चयो दे खबर हाणे इहो ताज तख्त तुझो आ या मुझो आ। जडे उन फकीर चयो तई ताजो ई तख्त तुझो आ या मुझो आ। बादशाह हथड़ा बधी चयो
हे ताज ऐं तख्त मुंहिंजो नाहे ही हाणे तुंहिंजो आ चे परे थी हटी बीठो फ़कीरू न तख्त जे भर में बीही करे हिकड़ी निगाह बादशाह दे करे बी अर्श दे करे टी मदीने तैयबा दे करे चे ओ बादशाह जेको मदीने वारे मीर सां प्यार कंदो वा बादशाहन जो बादशाह उनके हेड़ा हज़ारे तख्त कदमन में उछलाए दई छदींदो आ। सुभान अल्लाह। तुझे हिन तख्त जी ज़रूरत नाहे वञ वञी वे हुतो मूंखे ॾिनो मां तोखे थो ॾियां पर वरी न ॾिसां कॾहिं ग़रीबन सां ज़ुल्म न कजां। अल्लाह जो ख़ौफ़ रखजां खुदा जो ख़ौफ़ रखजां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हो बादशाह उन अल्लाह जे सालिह बानणे जे हथ ते बैयत करे जॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ज़िक्र कमाईंदो आ बादशाह त पहिरीं बि हुयो अॻु में रुगी दुनिया जो बादशाह बनियल हुयो अॼु हुन जे नेकीअ जी प्रचार दुनिया जे कुंड कुड़छ में हली रहंदी आ। खुदा जो खौफ केड़ो मौजू बुधायो में खुदा जो खौफ कुरान जी आयत पे पढ़ियम त अल्लाह ताला फरमायो ऐ ईमान वारो जे कदे तव्हां जे अंदर में मां अल्लाह जो खौफ पैदा थे जे कदे कुरान तो चवे इन ईमान वारा आयो नमाजी हाजी गाजी सब कुछ अथव फॉर्मेलिटियूं सब पूरियूं थव पर इन जे कदे तव्हां जे अंदर में खुदा जो खौफ हुजे अल्लाह तो चवे जे कदे तव्हां जे अंदर में मुझो खौफ हुजे त मां अल्लाह जा इनाम बुधो। अल्लाह अल्लाह मुझे बेनियाज रब फरमायो जे अंदर में भी मां रब जो खौफ हुंदो आ उन जो निशानियों रब कुरान करीम में फरमाए रहियो आ यजअल लकुम फुरकाना मां अल्लाह जी ज़ात जेको मां रब खां डिजंदो आ उन जे अंदर में एड़ो फर्क वारो नूर पैदा करे छदींदो हा जेको हक के भी जाणदो आ त बातिल के भी सुञाणदो आ। ओ इए कोन कंदो आ त बंदी हथ में आ वट वटा पिन पिना उम्र गुजरी वई बंदियूं खुटी वयूं प्रेस थकजी पई पर हमरा जी न की मस्जिद ठही न की मदरसो ठहियो। ऐ खुदा जा बाना खुदा जो खौफ कर दर दर ते उहो पिनंदो आ जेको मदीने वारे जे दर तो खैरात जेके न मिलंदी आ याद रखी जेके मदीने वारे मीर जे दर तो खैरात मिलंदी आ ओहो दर दर ता न पिनंदो आ हिकड़े ही दर ता पिनी ठो करे छडींदो आ। सुणे इमाम हुसैन पाक गाल मां गाल निकरंदी थी वने सखी हातिम जे पुटन के चयो दियो खबर बुधो आ तहां जो बाबो सखी हुयो चयो हा हुयो। इमाम हुसैन चयो पांजे बाबे जी सखा जी गाल बुधायो उन्हनि चयो असांजे बाबे या ॾोहटरा हुया नाने जो सखा ईअं हुए जेको सवाली ईंदो हो खाली कोन मोटंदो हो। मुझे दिलबर हुसैन फरमायो ॾियो ख़बर तव्हांजो नानो सखी हुयो चयो हुयो चयो भला जेको हिकिड़ो दफ़ो ईंदो हो वरी ईंदो हुयो चयो वरी 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 ईंदो हुयो। मुझे हुसैन पाक फरमायो तव्हांजो नानो कहिड़ो सखी आहे सखी त मुंहिंजो नानो आहे। अबू बकर आयो सिद्दीक़ अकबर बणजी वयो उमर आयो फारूक आज़म बणजी वयो उस्मान आयो ज़िन्नूरैन बणजी वयो अली आयो फातिह खैबर बणजी वयो कारड़ो हबशी बिलाल आयो नेकन जो इमाम बणजी वयो। जेको मुझे मुस्तफा जे दरड़े ता खैरात वठंदो आ ओहो दुनिया जे दरन ते पिनण जे ला बार बार को न वींदो आ। अजीज़ाने मन अल्लाह जे ज़ात फरमायो यजअल लकुम फुरकाना मां अल्लाह न जे अंदर में फर्क वारो नूर पैदा करे छडींदो हां। वयुकफ्फिर अन्कुम सय्यातिकुम वयगफिर लकुम मुझे बेनियाज रब फरमायो
गुनाहन के अचण खां उन खां टारींदो हां, याने कंहिं गुनाह के ताकत कान हुंदी आ जो मुझे खौफ रखण वारे जे भर में वञे ऐं उन जा अॻियां गुनाह भी मुआफ़ करे छॾींदो हां। ऐं मां अल्लाह अञा बि वधीक मेहरबान आहियां। गाल समझ में अचे वे आयत जो तर्जुमो अंजा आयत जो तर्जुमो कयो थम हिकड़ो ही जुमलो आ। रब तो चवे त तू मुंहिंजो खौफ रख त मां अल्लाह ही सभई रंग तोखे ॾेई छॾियां, तुंहिंजे अंदर में उहो नूर पैदा कयां जो वेठो तू कज़ाक अल्लाह वराया पंहिंजे घर में हुजी पर जन अश्क जे निगाह सां कंधो मथे न कंधो हेठ करे हू जो करी त तोखे कंध हेठ करण सां दिलबर मुस्तफा जो मदीनो पियो नजर अचे। रुगी ही नजर न अचे अल्लाह अल्लाह जे तू चाही थे हासिल मोहब्बत हिक खुदा जी त बण वञो खाक कदमे औलिया दी। इन्हा दा हथ रसूलुल्लाह दा हथ हई, रसूलुल्लाह दा हथ अल्लाह दा हथ हई। जिना फड़े या है दामन औलिया दा तिना पड़े या है दामन खुद खुदा दा। सुनो शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह ताला अलैह वञी रहियो आ, रस्ते में हिकड़ो हमराह परेशान हाल बीठो आ। पाण पुछन था ओ नौजवान परेशान हाल बीठो है? चवे तो हा अजनबी छाजेला परेशान बीठो ही? चवे तो सवारी जो इंतजार आ, मंजिल ॾाढी दूर आ, काॾे वञणो आ? चे तो मुखे हबीब जे कोट वञणो आ। काॾे वञणो आ? जुमलो दोहरा हबीब जे कोट याने मुखे पंहिंजे दोस्त जे अगण ते वञणो आ। वाह अल्लाह जा कामिल वली सोना लतीफ सही मदीने वारे मीर जा दीवाना फरमाए तो अच्छा बच्चा तो के हबीब जे कोट वञणो आ। जी साईं हथ बाह में विझी करे, तवज्जो कर, हथ बाह में विझी करे हीअं करे जो हीअं कयई त हमराह गुंबज़े खज़रा जे साम्हूं बीठो आ। हिकड़ी गाल पक्की समझजा, सजण साईं जो पक्को फकीर हां, ठकाई हवाली न कुरान जे आयत जो दलील ॾेई पो थदुस। बता ये समझी दे फकीर ने ठकाई ओ मुलानी तकरीर कोन इंदी आ, फिरकियूं सिरकियूं नहीं दियूं हन, लेकिन सच ऐं हक भी बयान कंदा हूं। बहरहाल मुंहिंजो दोस्त अजीज अल्लाह जे कामिल वली जे हथ जो इहो कमाल आ जो पाण त रोज मदीने वञे पर जे कदह वाटहड़ू खे बाह में हथ विझी लोडो दे त हिकड़े लोडे सा झंग मऊ मदीने गुंबज़े खज़रा जे साम्हूं पहुंचाए छड़े। उन जो ॾिठो झंग जे माण्हू सरकार जो मदीनो, उन वेचारे खे कदे खबर कोन हुई। चवे तो मुखे काथे वठी आयो है? कि तो जो चयो त मुखे हबीब जे कोट वञणो आ। चेपो मुखे त पंहिंजे हबीब जे कोट वञणो आ, ही उहो नाहे। सोने लतीफ चयो त बस पो जे ही नाहे त मुंहिंजे यार जो कोट त ही आ, मुंहिंजे पिरीअ जो अंगण त ही आ, मुंहिंजी मंज़िल ही आ। तोखे जेकॾहिं पंहिंजे यार जे कोट ते वञणो आ उते ई बीही हीअं जो कयईंसि हमराह साॻे चौक में बीठो ॼाण तूं ॼाण त तुंहिंजो यार ॼाणे। लतीफ पंहिंजे यार ॾे थो। गाल समझ में आई? हथ जे हिकड़े लोडे में काथे पहुंचाईस? चो काथे पहुंचाईस? कंहिंखे पहुंचाई? हिकड़े बंदे खे, हिकड़े माण्हूअ खे। अच त अल्लाह जो कुरान पढ़ी ॿुधाई। हे त मुझे मुस्तफा करीम जो दीवानो आ पर अल्लाह जो कुरान ॿुधाईंदो आ, रब जो कुरान ॿुधाईंदो आ। क़ाल अल्लज़ी इंदहू इल्मु मिनल किताब अन आती कबिही क़ब्ल अन
यरतद इलैक तरफुक। रब जो सोहणो कुरान खोल, सूरह नमल खे खोल। केड़ी सूरत खे चो सूरह, चो सूरह नमल खे खोल। नमल जी माना छाहे, नमल जी माना छाहे। नमो जा दोस्त अजीज तकड़ न कर। नमल जी माना है माकोड़ी। छा माना नमल जी गाला? ओ दोस्त झंग जे रहण वारा इश्क जूं गालियूं ॿुध कुरान मां। नमल जी माना माकोड़ी, वॾो माकोड़ो न नंढड़ी माकोड़ी। काॾे कुरान काॾे माकोड़ी। सजी सूरत कुरान जी माकोड़ीअ जे नाले सां। अच त कुरान खां पुछऊं इन माकोड़ीअ जी कहिड़ी करामत आ? इन माकोड़ीअ में छा के रब जो कुरान करीम ॿुधाए रहियो आ। इहा माकोड़ी हज़रत सुलेमान जी दीवानी आ। कंहिंजी दीवानी? हज़रत सुलेमान जी। ऐ हुस्न यूसुफ मथा हिकड़ी अदा शैदा ज़ुलेखा थी। ऐ किरोड़े थिया हन परवाना मुझे महबूब आकाला। हे सुलेमान अलैहिस्सलाम जी दीवानी माकोड़ी। होॾां सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे तख्त ते वेठो आ। दे अहूरूं परियूं सभई गॾिजी करे हाणे तख्त जेॾी महिल ज़मीन खां मथे उॾामी झंगल जे तरफ़ हलण लॻो आ त जॾहिं तख्त उथियो आ 3 मैल परे, घणो पंधु 3 मैल परे माकोड़ियूं पंहिंजे ॿिरनि मां निकिरी पंहिंजे बचन जे रोज़गार जे लाइ वञी रहियूं हन। अञा हो निकितियूं ई मस त उन्हनि माकोड़ियुनि जी हिकिड़ी राणी केरा? जवाब दे केरा? जो जेका अल्लाह जे नबीअ सां प्यार कंदी आ उहा ॾाढी सियाणी। पंहिंजे माकोड़ियुनि खे चवण लॻी नमलतुन या अय्युहन नमलु दुखुलू मसाकिनकुम ला यहतिमन्नकुम सुलैमान व जुनूदुहु व हुम ला यशऊरून। कुरान समझ में अचे थो या न? हिकड़ी माकोड़ी पंहिंजे लखनि माकोड़नि खे थी चवे जल्दी कयो पंहिंजे ॿिरनि में मोटो। माकोड़नि पुछो छा थियो अथई? असां पंहिंजे बचन जे रोज़गार लाइ थियूं वञूं। चवे थी वारो कयो अंदर वञो। राणी छो वञो? चवे थी ओ साम्हूं मुंहिंजे सुहिणे नबी सुलेमान जो तख्त अची रहियो आहे। सभिनी माकोड़नि ॾिठो, कंहिंखे नज़र कोन आयो। चयो नज़र नथो अचे। चवे थी माकोड़ियूं सभु कंहिंखे नज़र कोन ईंदो आ, यार उनखे नज़र ईंदो आ जंहिंजे दिलि में यार जो प्यार हूंदो आ। माकोड़ियूं त लखे हुयूं पर लखनि खे नज़र कोन आयो। उन हिकड़ीअ खे 3 मैलनि ते सुलेमान जो लश्कर नज़र आयो। चवे थी अंदर तकड़ तकड़ में वञो। हज़रत सुलेमान जो लश्कर अची रहियो आ। उन सां जानवर इंसान पखी हर शइ गॾा लताड़जी मरी वेंदियूं। सलाह थी ॾियांव अंदर वञो। माकोड़ियूं ॿिरनि में हली वयूं। जेॾी महिल सुलेमान आयो हीअ पंहिंजे ॿिर ते तयार थियो वेठी आ। रब जो कुरान ॿुध, अल्लाह जो कुरान ॿुध। उन माकोड़ीअ जे आवाज़ ते जेको 3 मैलनि ते आवाज़ हुयो रब जो कुरान थो ॿुधाए। सुलेमान अलैहिस्सलाम उन माकोड़ीअ ॾे निहारे फतबस्सम ضاحكا من قولها। देर न कर। सुने अब्दुल कादिर जीलानी जे दामन में हथ विझ ऐं चे मुझे सजन साईं जो मुरीद थी त को कम थी पवे। न त जेको अल्लाह जो कामिल वली आ उन जो मुरीद थी त कम थी पवई। अज़ीज़ाने मन रब जो कुरान तो ॿुधाए। सुने सुलेमान अलैहिस्सलाम उन माकोड़ीअ जे आवाज़ खे ॿुधी करे खिली ॾिनो। रब जो कुरान तो ॿुधाए। भला सॼी ॻाल्हि न कयां, सिज लहण वारो आ, मूंखे जवाब ॾियो।
माकोड़ी गाल्हायो पांजे माकोड़न सा सुलेमान के कह बुधायो जवाब दे जवाब मिलो वजन नढड़ो हुजे या वडड़ो हुजे गाल वजन जी कान हुंदी आ गाल दिल जे कनेक्शन जी हुंदी आ केतरो भी वडो हुजे पर जे दिल जो कनेक्शन ना है भले थुल्लो हुजे जिया बने सितिए हुजे उज़ा जो भलो भले जवान हुजे पर कम जो ना है भले सुकल हुजे डुबरो हुजे पर जे दिल में कनेक्शन मिलियल हा त वेठो किथे भी हुजे मदीनो हुन सां गड हुंदो आ गाल खुटाए वठा सिज लहण वारो आ मुझो सब गालियों रहजी न वञन त मां अर्ज पे कयो त जंहिंजे दिल में कनेक्शन हुंदो आ जंहिंसां प्यार हुंदो आ उहो मालिक खे याद हुंदो आ सौली सिंधी में जवाब दे माकोड़ी हजरत सुलेमान सा प्यार करे त टिन मैलन तो उन जो आवाज हजरत सुलेमान बुधे ऐ खुश थे रब जो कुरान तो चवा मता जे सजन साईं जो फकीर चयो न अल्लाह जो कुरान फतबस्सम दाहिकम मिन कौलिहा रुगी इए न चवे तो रब औजीनी अन अशकुर निअमतक अल्लती अनअमत अलैया व अला वालिदैया व अन अमल सालिहन तरदा रब जो शुक्रानो भी अदा करे तो यानी नबी सुनो पंहिंजे आशिक दीवानी माकोड़ी जी ताकत ॾिसी खुश थियो आ ॿुधा त मुंहिंजो मदीने जो घोट पंहिंजे गुलामन जी ताकत ॾिसी खुश थींदो या कोन थींदो जवाब दे मुसलमान अञा मूंखे सोची जवाब दे हजरत सुलेमान अलैहिस्सलाम माकोड़ीअ जो आवाज टिन महलन ते ॿुधी सघे तो खुद जवाब दे तुंहिंजो असांजो आका जंहिंखे रब इमामुल अंबिया बनायो आ उहो इमामुल अंबिया पंहिंजे दीवानन जो आवाज हिन बिरिया सिटीअ जे इलाइक़े मां ॿुधंदो या कोन ॿुधंदो बई गालियों से मन बुधंदो भी परिचय कोन भी बुधंदो किए बुधंदो किए कोन बुधंदो चो हा हा चकमक उन के झपींदी जंहिंमें लोह जी धात हुंदी जे लोह जी धात न हुंदी सजो ॾींहुं चकमक के लकड़े ते झलकान कुछ कंदी कपड़े ते झलकान कंदी मुंहिंजा दोस्त लोह जे दात जे भर में कर छिके सीने सां लाईंदी मदीने वारे मीर जो मेहरबानी ऐं करम दीवानन सां गॾा हर दीवाने जो आवाज ॿुधंदो आ उन दीवाने जो आवाज जेको किथे भी हुजे पर उन जे दिल जो कनेक्शन मुझे यार सां मिलियल हूंदो आ वरी आयत पहरी रहजी न वने सिज लहियो मुंहिंजा दोस्त अजीज नमाज जी पाबंदी आ उहा पूरी करे वठा चो त हुन फकीर जी गाल करे सुणे भिट घोट जी भिटाई घोट जी गाल कई में कुरान जी आयत पढ़ियम दलील ॾींदुसि कुरान मां अल्लाह फरमायो क़ाल अल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताब अन आती कबिही क़ब्ल अन यरतद इलैक तरफ कुरान शुरू किया तो थे हजरत सुलेमान अलैहिस्सलाम जने हुदहुद पखी गुम थियो देर सा आयो पुछई काडे वे हैं चे तो मलके सबा मलके बलकीस जो हेडो वडो तख्त दिसी आयो हां अल्लाह जो नबी ऐलान तो करे बुधायो तहा मा मुखे मलके सबा जो तख्त के राणे दींदो आखिरी गार तो कया पो उथारी तो इश्क में नारा हण दो वंजा चोंदो वंजा नारे हैदरी 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 अजीजाने मन जरा गौर करे निहार मलक सबा जो तख्त के राणे दींदो समय मैल परे आ समय एकड़न ते ठहियला समय कमरा मौजूद सुलेमान चवे तो इन जी चक्की मुखे पटे केर खणे आणे दींदो पहिरी जिन्नन जो सरदार थियो तवज्जो कर केर थियो भला अल्लाह पहिरी जिन्नन जी गाल करे पो पांजे सालेह बाने जी गाल कई राज बुधाई त केड़ो आ पर पहिरी गाल बुध क़ाल इफरीतुम मिनल जिन्न कुरान चवे तो नालो जिन्न जो इफरीता उथी बीही रहो अन आती कबिही क़ब्ल अन तक़ूम मिन मक़ामिक व इन्नी अलैहि लक़वियुन अमीन आए सोना नबी मां ताकत वारो भी आया मां ईमानदार भी आया मुखे इजाजत दियो त मां ताके मलक सबा जो तख्त खणी आणे दिया सोने नबी पूछो घणी देर में आणी दे
तवज्जो कयो घणी देर में आणी दे उन जिन्नन जे सरदार इफरीत जिन्न चयो अञा ही महफिल मौजूद हूंदी मां तख्त के पाड़ू पटे खणी ईंदुस कुरान तो बुधाए सुने सुलेमान जो वेही रहो समझी वयो जवान बियो वरी ऐलान कई त मुखे जल्द में तख्त खपे कुरान बुधाए तो आसिफ बिन बरखिया नाले नेक शख्स थी बीठो नालो याद कर केर बीठो थी छातो थी ताके तवज्जो के केर बीठो आसिफ बिन बरखिया नाले नेक शख्स उथी बीठो चवे तो सीने ददन चवे तो मां वेठो अच द कुरान का पूछो कुरान छा तो चवे क़ाल अल्लज़ी इंदहु इल्मु मिनल किताब हिकड़ो शख्स उथी बीठो जंहिं वटि किताब जो इल्मु हुयो एॾे तवज्जो कर छा जो इल्मु हुयो तौरेत जो हुयो चो ज़बूर जो हुयो चो इंजील टिन्ही के गड करे पर चो कुरान जो इल्मु कोन हो कुरान मुझे मुस्तफा ते नाज़िल थियो हाणे ईमानदारी सां ॿुधा टिन्ही किताबन जो इल्मु गड करे मुझे मुस्तफा ते नाज़िल थियल कुरान जे हिकड़ी सूरत फातिहा के मिलाए बराबर नथा थी सघन जंहिं वटि तौरेत ज़बूर इंजील जो इल्मु हुयो XYZ न चयो ऐ अल्लाह जा नबी इजाज़त ॾियो त मां खणी अचां हज़रत सुलेमान जो घणी देर में चवे तो सुणा देर वरी छाजी छा तो चवे जिन्न छा चयो त तेस ताईं महफिल वेठी हूंदी मां खणी ईंदुमि हज़रत सुलेमान जो सिट डाउन मूंखे जल्दी खपे हेॾो आशिकू थी बीठो चई सुणा मां वेठो हां घणी देर में खणी ईंदे चवे तो सोना देर वरी छाजी कदे आणी दे आई यार तद इलैक तरफ उथा भी नथो चुरा भी नथो तू अख चिंभे खोल त तक तो आडो पहुंचा तवज्जो कर कुरान तो पे पढ़ा अल्लाह जो कुरान बुधर तो ओ मुझा सोना सुलेमान मिनट छाजा सेकंड छाजा दुनिया चवंदी कलाकन खां पो मिनटन खां पो सेकंडन खां पो जो कुछ भी न अल्लाह जे सोने सुलेमान जो दीवानो चवे तो सेकंड वडो आ तू अख बंद करे खोल कुरान गवाही दई रहियो आ सोने सुलेमान अख बंद करे खोली मलिक सबा जो तख्त हजरत सुलेमान जे साम्हूं अची वयो जॾहिं पंहिंजे गुलाम जी ताकत सुलेमान ॾिठी कुरान खां पुछऊं त राज़ी थियो या नाराज़ थियो राज़ी थियो या नाराज़ थियो जेॾी महिल अय्यर तद इलैक तरफुक फलम्मा रआहु मुस्तक़िरन इन क़ाल सुभान अल्लाह फल कोने हाफिज कुरान जो फलम्मा रआहु मुस्तक़िरन इंद रब्बी अगते पढ़ो ना 28 अल्लाह जे सोने नबी सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो शुक्रानो अदा कंदे चयो ओ मुझा करीम रब ओ मुझा करीम रब हे सब तुझो करम अल्लाह जो नबी राजी थी करे अल्लाह जे दरबार में शुक्रानो अदा कंदो आ मुझा करीम रब तुझा एहसान जो मुझे गुलाम के हेतरी ताकत दिनी थे हाने जवाब दे आसिफ बिन बरखिया सेकंड जे अदर सेकंड खां भी अग में सवन मैलन ता मलिक सबा जो तख्त आने क़ाल हाज़ा मिन फضल रब्बी अल्लाह जे नबी चो मौला ही तुझी मेहरबानी आ ए तुझो फजला वो जवाब दे आस्ते आस्ते तो जवा जे सुनो अब्दुल कादिर जीलानी बुडल बेड़ी तारे त मदीने वारो खुश थींदो या को न थींदो
अञा मूंखे पोइ चवण दे जेकॾहिं अब्दुल कादिर जीलानी जे करामत ते मुंहिंजो मदीने वारो मीर ख़ुशि थींदो पोइ मूं जहिड़े बेकार खे जॾहिं मुंहिंजो कामिल मुर्शिद महबूब सजण साईं हिन रंग में रंगे करे हिन जगह ते विहारे ॿुधाए त मुंहिंजो ख़ुदा ऐं मुस्तफ़ा राज़ी थींदो या कोन थींदो। गाल मोटी आई अल्लाह जो खौफ अंदर में पैदा कर। अल्लाह जे खौफ जो नालो छा है? खौफ बिन किस्मन जो, हिकड़ो मारे न विझे डिजण वारो खौफ ऐं हिकड़ो खौफ प्यार जो हूंदो आ। हिकड़ो खौफ जे हिकड़े सां प्यार हूंदो आ, हिकड़े जे डंडे खां डिजबो आ। डंडे वारो खौफ हेडे होडे ॾिसण सां लही वेंदो, पर जेको प्यार वारो खौफ आ कॾहिं बि कोन लहंदो आ। आशिक जे अंदर में इहो खौफ न हूंदो आ त मुंहिंजो महबूब मूंखे डंडो हणंदो या नांग बचींदो, उन जे अंदर में हूंदो आ त किथे मुंहिंजो महबूब मूंखां रुसी न वञे। अल्लाह जे खौफ मां मुराद आ रब चए तो मुझे महबूब सां एतिरो प्यार कर, एतिरो मुझे महबूब सां प्यार कर, एतिरो मुझे महबूब सां प्यार कर जो तू मुझे महबूब सां प्यार करी त मां रब तो सां प्यार करण शुरू करे ॾियां। कुरान जो आयतूं हर दलील ला मौजूद हन, लेकिन सिज लही वियो आ, अज़ान जो टाइम थी वियो आ, नमाज जो टाइम थी वियो आ। मुबारकूं हन मियां अल्लाह वराए कज़ाक ऐं ॿिए जो नालो छा आहे? मोहम्मद सालिह कज़ाक खे लख लख मुबारकूं जन मुझे मन बहुत पढ़ंदुसि त देर थी वेंदी आधा 2 मिंट। हाणे ग़रीबन सां लेखो न हूंदो अथव, यादि रखी छॾियो। वॾेरनि सां लेखो कबो, अमीरनि सां लेखो कबो, ग़रीबनि सां लेखो न कबो, छो त ग़रीब वेचारो आहे ई, ग़रीबनि सां वधीक लेखो करण जी ज़रूरत कान्हे का। हाणे हे चवे थो हिन जे चवण ते 2 मिंटनि जे लाइ तवजह कयो, ख़ुदा हिननि जो हे सभु कुझु क़बूल फरमाए। है जी जलिमा जहिड़ो मिट ॿियो को नाहे, अल्लाह अल्लाह हो शलम जी जल सदा आबाद हुजी। ओ जी जलिमा ओ जहिड़ो मिट ॿियो को नाहे, अबो भी अबोआ अबो भी अबोआ चौ माओ माओ आगे, ओ माओ माओ आगे जी जलिमा जहिड़ो मिट ॿियो को नाहे। सुणी अम्मा जहिड़ो मिट ॿियो को नाहे, झोलीअ में बेहारे ॾिनई लाइला झुलोलियो, झोलीअ में बेहारे ॾिनई लाइला झुलोलियो, पीघे में सुम्हारे सेखारिया बोलियो, ओ पीघे में सुम्हारे सेखारिया बोलियो, पंहिंजे बचन खे पंहिंजे बचन खे थी चाहत मचागे, ओ चाहत मचागे जी जलिमा जहिड़ो मिट ॿियो को नाहे। आखिरी मिसरो ताते निपाए वॾड़ो कयाई, ताते निपाए वॾड़ो कयाई, ॾई सुख बचन खे पंहिंजो निडड़ो फिटा कयई, ॾई सुख बचन खे ॾुखड़ा सथाई, वॻा वे
सतन ला यार वगावे सतन ला पैथीदा जठागे ओ पैथीदा जठागे जी जलमा जहड़ो मिट बियो नंढड़े जे लाइ शहज़ाद हुसैन जे लाइ दुआ घुरंदासीं ऐं उम्मीद आहे सभु दोस्त हाणे निमाज़ पढ़ो इते अज़ान थींदी इंशाअल्लाह ताला इते निमाज़ थींदी अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसनतन व किना अज़ाबन नार मौला ई जेके तुंहिंजे दरड़े ते सवाल ई सभिनी जे दिलनि जा सवाल पूरा कर ख़ुसूसन इन नौजवान शहज़ाद खे मुंहिंजा करीम रब जेको फालिज जो झटको आयो आहे या अल्लाह तुझे कुदरत जाडो काई देर कन जो महबूब जे मीलाद जे सदके हिन नौजवान खे सेहत व आफियत अता फरमा जंहिंजा भी मिट माइट बचड़ा बीमार अस्पतालन में घरन में मुझा मौला सभिनी के सेहत व आफियत अता फरमा सभिनी के गुंबज खजरा जो दीदार नसीब फरमा सोने काबतुल्लाह जो तवाफ नसीब फरमा या अल्लाह सांजे दिल जो उम्मीदों पूरी फरमा सोने हबीब जी दीवानगी अता फरमा बेबरकत इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन आमीन ला इलाहा इल्लल्लाह।